पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट के जज जस्टिस दुराब पटेल के तजुर्बे साबित किया है त वफ़ाक़ी आइनी अदालत पाकिस्तान की ज़रूरत हुई। आइनी अदालत के क़याम के हवाले से एक्स ते पंहिंजे पैगाम में बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जस्टिस दुराब पटेल आइनी अदालत जो ख्याल पंहिंजे साथियुनि आसमा जहांगीर आई रहमान से शेयर किया जेकी उन सां मुतफ़िक़ हुआ। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त असांजी तारीख़ उन्हनि माण्हुनि खे न वणंदी जेकी सम्झनि था त पाकिस्तानी सियासत की शुरुआत क्रिकेट वर्ल्ड कप से शुरू थिए थी ऐं पाकिस्तानी सियासत जो ओज PTI बानी ऐं जनरल फैज़ के इनकलाब ते थिए थो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त आइन की वाधवीज मंशूर ऐं मीसाक जमहूरियत के लिए असांजो अज़म सदाई एक जड़ो रहो है। भली वज़ीर आज़म जजिस इस्टेब्लिशमेंट जा चेहरा बदलजंदा रहन, असां कॾहिं आमरन ऐं जजिस जा मनमानी सां कानून साज़ी या आइन में तरमीम न कंदा आहियूं। असां पंहिंजे नस्लनि जे लाइ हदफ़ हासिल करण की कोशिश कंदा आहियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त 18वीं तरमीम में 1973 के आइन के बहाल करण लाइ 30 वरह लगा। असांखे 19 तरमीम ऐं PCO चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी की सियासत के अदालती फैसलन के नुक़सानन के ख़त्म करण में लगभग 2 डहाका लगी चुका आहिनि। 26वीं तरमीम घणो वक्त अॻु में ही थियण घुरिजे हा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त दुराब पटेल उन चइनि मुअज़्ज़ज़ जजिस में शामिल हो जिन शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के आज़ाद कयो हो। जस्टिस दुराब पटेल शहीद भुट्टो के अदालती कत्ल जो हिस्सो बणजण खां इनकार कयो हो। संदसि चवणो हो त शहीद जुल्फ़कार अली भुट्टो के सज़ा ॾियण लाइ को बि सबूत न हो। पीपल्स पार्टी के चेयरमैन चयो त एशियन ह्यूमन राइट्स कमीशन जो बानी मेंबर रहंदड़ जस्टिस दुराब पटेल शहीद जुल्फ़कार अली भुट्टो केस में शाहिदन के एतबार जोगो न पियो समझे। दुराब पटेल चयो हो त शहीद भुट्टो जो हाई कोर्ट में संदसि गैर मौजूदगी में केस हलाइण गलती हुई जैसे तस्लीम करण में सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान के 45 वरह लगी है। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो जस्टिस पटेल 1981 में आमिर जाल हक के PCO तहत हलफ खणण का इनकार किया हो ऐं इस्तीफ़ा ॾियण के बेहतर समझो। सिंध हाई कोर्ट जो अॻूणो चीफ जस्टिस दुराब पटेल जेकॾहिं ईअं न करे हा तो हू पाकिस्तान जो चीफ जस्टिस बणजी वञे हा।